सेठार जा भरसां ॻोठ तीन मोहम्मद मलाह में बेवाह वज़ीरा ख़ातून गुज़िरियल 5 सालनि खां गले में ॻोड़ो हुजण जे करे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। गुज़िरियल 5 सालनि दौरान घर जो अलाह ताला विकिणी पंहिंजे वसार इलाज करायो आहे। डॉक्टरनि पारां कंहिं ऑपरेशन कराइण जो चयो वियो आहे, पर गुरबत सबबि बेवाह वज़ीरा ऑपरेशन करण खां लाचार बणियल आहे ऐं कंहिं मसीहा जे इंतज़ार में आहे त को अची अलाह जो बानो संदसि ऑपरेशन कराए संदसि दर्दनि मां जान आजी कराए। लाड़काणे तोणी ऐं खैरपुर गंबट पछाड़ी असांखे ओॾे सखर माणियुनि खां मूं इलाज ॾाढो करायो आहे, काथूं कोन डॉक्टर कुझु बि कोन चयो। हिकिड़ो मज़दूरी सिरूं विझंदो आहे, 10 बचा अथसि पुठियों। मूंखे साह खे तकलीफ़ आहे, सॼी राति वेठी हूंदी आहियां, निंड नथी अचे। असां चऊं था हाणे ग़रीब आहियूं, असांखे का शइ कान्हे, छोकिरो आहे उहो बि बीमार वीचारो, कयूं त माना इलाज थिए, पैसा ॾियनि त इलाज करायां। बेवाह वज़ीरा ख़ातून वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, MNA पीर सैयद फज़ल अली शाह ऐं सरहंदीअ वारनि खां अपील कई आहे त संदसि इलाज कराए संदसि तकलीफ़ुनि मां जान आजी कराई वञे।